अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद तो करें सब ठीक हूंदा। दोस्तों तुम ॾिसी रहिया आहियो रांदियुनि जो वाहिद ऐं पहिरियों सिंधी चैनल सिंध स्पोर्ट्स। दोस्तों अॼु मां तव्हां सां कराची किंग्स जो स्क्वाड PSL 2020 जे लाइ जेको आहे उहो शेयर कंदसि। टीम जे बारे में ॿुधाईंदसि, 18 रुकनी स्क्वाड जे बारे में ॿुधाईंदसि। तो वीडियो पूरो ॾिसिजो। सभ खां पहिरीं आहे बाबर आज़म, इमाद वसीम, शर्जील खान, मोहम्मद आमिर, एलेक्स हेल्स इंग्लैंड जो ओपनर बैट्समैन। उन्हीं खां पोइ आहे कैमरॉन डेलफोर्ड, मोहम्मद रिजवान विकेट कीपर, इफ्तिकार अहमद, आमिर यामीन, क्रिस जॉर्डन इंग्लैंड सां तालुक़ रखंदड़। उन्हीं खां पोइ आहे अली खान, हिन जो तालुक़ USA सां आहे। लियम प्लंकेट इंग्लैंड जो फास्ट बॉलर, उसामा मीर, उमेद आसिफ, अवेश ज़िया, डेन लॉरेंस, उमर खान। उन्हीं खां पोइ आखिरी में आहे अरशद इकबाल।